हाणे भगवान कृष्ण सोचो कि यमुना जी में जहर तो फैलाए काली नाग सुभाणे काली मर्दन मुखी करणो आ लेकिन काली नाग मुंहिंजा दाऊ जी शेष नाग नाग ऐं नाग इन्हनि जो थींदो आहे अनुराग। हाणे मां कीअं कयां तॾहिं भगवान लगाई घर में आग। छा कयो भगवान कहिड़ी लीला कई। मैया ओ मैया यशोदा मैया आई रोहिणी मैया आई का भयो लाला आज तेरे छोरे ने आज दाऊ दादा ने हमारे भैया ने बहुत बड़ो काम कियो। मायो तो राक्षस कियो वडन राक्षसन के ई नथो चे कृष्ण का कियो लाला कि आज तो गधो मार दियो। गधो मार दियो क्यों रे दाऊ तू गधो मार तो डोल तो फिरे तू गधा मारण शुरू किया। दाऊ जी भी तो ॿार ही हुआ नंढी उम्र ईअं फुली करे मुंह कुप्पे वांगुर बनाए छॾियो। अरे कन्हैया तू हमारी बेइज्जती कर रहे हो है। अरे दाऊ गधो तो मारियो न गधो थो न वो धेनु कासुर चुप कर ये मुंहिंजी बेइज्जती तो करे। अॼु को हिनजी मंडली अलॻि मां पंहिंजी मंडली अलॻि ठाहींदुमि। ॿिए ॾींहुं दाऊ जी मुंह फुलाए वेही रहिया ऐं विया बि कोन। भगवान त इहो ई पिया चवनि त अॼु न हलनि दाऊ दादा इन करे नाराज कयूं। यशोदा मैया गले लगायो दाऊ के कि पुट इस्तेमा वञण बि न ॾींदी मैं छो छो जो तुंहिंजो अॼु हैप्पी हैप्पी बर्थडे अथई। हाँ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। स्तुति सेवा कंदे गायन के गौग्रास दे अॼु विप्र सेवा करणी आहे तोखे ब्राह्मण जिमंदा बढ़िया प्रसाद हलंदो वञण ॾे निकारे के कपटीअ के कृष्ण के। बलराम जी खे रिझाए वरितो यशोदा मैया ॾिसो इहो प्रेम चइबो आहे। पंहिंजे पुट खे चएसि कपटी आहे इहो कारो आहे चल तू मुंहिंजो पुटु आहे प्यार करे चुमियूं ॾेई उनखे तयार। बलराम जी राजी हेॾे कन्हैया राजी। अॼु विया यमुना जे किनारे ते पक्षी था वञनि त किरी था पवनि। गायूं बछड़ा पाणी कोई पी वठे त मृत प्राय था थी वञनि। नदीअ जे ॿाहिरि तक आग जी लपटियूं थी अचनि अहिड़ो भयंकर जहर। भगवान चयो ग्वाल बालनि खे तव्हां हिते बीहो मां ईंदुमि ठीकु आहे मां वञा थो कालीअ सां निपटण लाइ। भगवान वण ते चढ़िया लॻायूं छलांग सिधो यमुना जी जे हृदय में जाते कालीअ हुयो। चओ जय श्री कृष्ण। कालीअ नाग जी धर्म पत्नी बि उते हुयूं। उनखे ॾिसी करे हैरान थी वई आनंद में भरिजी वई। एॾो सुंदर बालक एॾो मनमोहक हिते कीअं अची वियो। अरे प्यारा हली वञ ये जागी वेंदे ॾाढो ख़तरनाक अथई चई इन जे लाइ त आयो आहियां इन महोदय जे लाइ महानुभाव जे लाइ। न तूं हली वञ चई मैया तूं ढिज न चिंता न कयो देवियो। एतिरे में कालीअ नाग जागियो अहिड़ी फुसकार भरी जहर कढण लॻो। भगवान सम्झायो त कालीअ तूं जॻह छॾे हली वञ। काली चई मां त जॻह न छॾींदुमि पर तूं इन जॻह खां हाणे ॿाहिरि न निकिरी सघंदे। हाणे युद्ध शुरू थी वई डंग हणी भगवान खे भगवान पासे हिकु बार त लपेटे वरितई भगवान खे चङी तरह। हाहाकार मची वियो। यशोदा मैया नंद बाबा ॻोल्हींदे पहुचा। यशोदा मैया त ट्रपोजण वारी दाऊ जी रोके वरितो समझी विया दाऊ जी इन करे अच्छा हे कृष्ण जी लीला हो। पकड़े वरितो मैया तूं सुञाणे कोन पंहिंजे पुट खे कुझु न बिगाड़े सघंदुसि नाग तूं हिते बि। तॾहिं भगवान जेॾी महिल उन जे पकड़ खां ॿाहिरि निकिता छलांग लॻाए करे उन जे फण ते चढ़िया। 101 फण हुया उनखे हिकु हिकु फण में मणी लॻल हुई। ईअं पियो लॻे श्री कृष्ण जे चरण में लाल लाल गुल चढ़ियल। हाणे भगवान जो नृत्य शुरू कयो। चओ हरे राम। आकाश में सरस्वती माता वीणा वजाइण लगी। नारद महाराज करतल ध्वनि सां ॻाइण लॻा। देवराज इंद्र अप्सराऊं गीत ॻाइण लॻियूं। शिव भगवान डमरू वजाइण लॻा। ब्रह्मा जी ॾिसण लॻा। आनंद छाइजी अॼु भगवान केवल बंसी नथा वजाइनि ॻाइनि नथा नृत्य था कनि पिया। बोलो बांके बिहारी नंदलाल की हरे राम। सब ॾिसण लॻा भगवान खे छा था कनि भगवान नृत्य था कनि। जेको फण मथे थो खणे उनखे ई भगवान कुचले था छॾनि। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। पम 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 पग पटकत फम 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 फनन पर बिम 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 बिनती करत नाग वधुहारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। ससिक ससिक सनकादिक नम 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 नारद मुनि मम 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 महादेव बम 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 बलिहारी। तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी। तांडव गति मुंडन पर
विविध विविध विद्याधर दम 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 देव सकल गम 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 गुनि गंधर्व नाचत देतारी तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी सूरदास प्रभु की वाणी किम किम के नहूं न जानी चंचन चम चरण परत निर्भय कियो काली तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी तांडव गति मुंडन पर नाचत गिरधारी ओ तांडव गति मुंडन पर नाचत बनवारी तांडव गति मुंडन पर नाचत बनवारी ओ नाचत गिरधारी नाचत गिरधारी हाँ नाचत बनवारी नाचत बनवारी बोल वृंदावन बिहारी लाल की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वास गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हाणे जड़ी अहंकार लहियो होश आयो तरी भगवान हेठ लथा हाणे विनती अची कई नागपतिन प्रभु कृपा कयो दया कयो तव्हां अॼु हिन ते ॾाढी करुणा कई आहे ॾाढो तव्हां हिन ते अहसान कयो आहे कहिड़ी दया कई आहे मां त खून कढी छॾियो आहे तव्हांजे पतीअ जो चई त कोई ॻाल्हि न आहे लेकिन शिव भगवान तव्हांजी भक्ति कंदा आहिनि तव्हां कॾहिं पंहिंजा चरण उनजे मस्तक ते रखिया भगवान चुप न असांजे पतीअ ते त सभिनी फणनि ते तव्हां पंहिंजो नृत्य कयो आहे तव्हांजे चरणनि जी छाप छपिजी वई आहे अहिड़ो भागशाली केरु हूंदो प्रभु ठीकु आहे त हाणे तव्हां असांजो चवणु मञी करे तो निकिरी वञो पूरो यमुना नदीअ खे तव्हां ख़राबु करे छॾियो आहे ज़हर भरे छॾियो आहे तॾहिं उथी करे वरी केॾीमहिल फुसकार कई कालीअ नाग भगवान चवनि था ॾिसो ॾिसो देवी हा तव्हां हिते मुश्किल सां मूंखे चओ था पिया हिनखे छॾ तूं ऐं हे ॾिस हे त लड़ाई झगड़ो थो करे हाणे हुननि जे धर्म पत्नियुनि सम्झायो जेकी ॻाल्हि मुखी पंचनि सां सम्झ में न अचे उहा ज़ाल सम्झाए छॾींदी आहे चओ हरे राम चए थी चुपचाप वियो हे फण हेठि कयो मुश्किल सां रजामंदी थी आहे हिकु ई ठुमको हणंदव त जय गोपाल थी वेंदो सभु फण हेठि थी विया कालीअ नाग जा चए थो प्रभु हिकु ॻाल्हि ॿुधायो सृष्टि कंहिं ठाही असां ठाही मनुष्यनि खे कंहिं बणायो मां बणायो हे देवता किन्नर गंधर्व चारण कंहिं बणाया भाई मां बणाया त नांगनि खे कंहिं बणायो मां बणायो जहर कंहिं भरियो मां ॾिनो त जॾहिं जहर तव्हां भरियो आहे त इन में असांजी कहिड़ी ग़लती भगवान चई त ॾाढो पढ़ियल लिखियल निकितो आहे अलाए कहिड़ो कोर्स करे आयो आहे त मूंखे ई तूं अदालत में खड़ो करे चओ हरे राम भगवान चयो अरे मूर्ख जहर मां ॾिनो आहे उनजे दुरुपयोग लाइ न कंहिंजी रक्षा करे सघे त करे हिन जो मतिलबु इहो न आहे त तूं अकारण सभिनि खे तूं दुख पहुचाए तव्हांखे जहर ॾिनो आहे त जहर वारी जॻह बि ॾिनी आहे रमणक दीप जिते सभु नांग ई नांग रहंदा आहिनि उते वञी पंहिंजो बसेरो कर छो थो हिते रहे पोइ अकल आयो ज्ञान आयो प्रभु क्षमा कयो मां त भव जे करे हिते रहंदो आहियां तव्हांजो जेको वाहन आहे गरुड़ जी उहो खाई वेंदो मूंखे छो जो गरुड़ जी खे सभिनी हिकु बार पाण में निर्णय कयो कि हर उमास ते गरुड़ जी खे हिकु हिकु नांग जी भेंट ॾींदासीं उहे भोजन जे रूप में खाई वेंदा हिकु बार कालीअ जो नंबर आयो त कालीअ नाग भेंट ॼण त छॾियो लड़ाई करणु लॻो डंग हणणु लॻो गरुड़ जे खे गरुड़ जे ठका कयो हिकिड़ो पंख किरी पियो पोइ भॼी करे हिन दीप में अची वियो यमुना जी जे हिरद में चयूं पोइ हिते छा गरुड़ जी नथा अची सघनि न हिते वरी गरुड़ जे खे शाप लॻल आहे हिकु बार इन जॻह ते मछली पिया खाइनि गरुड़ जी पकड़े वरितो ऐं उनजी धर्म पत्नियूं मछलियूं बि हुयूं उनखे ॾिसी करे महात्मा जेके आहे उते भॼन कंदा उन्हनि खे करुणा अची वई उन्हनि शाप ॾेई छॾियो त ख़बरदार गरुड़ जी वरी तव्हां हिते आया हो त तव्हांजी मृत्यु थी वेंदव तॾहिं कालीअ हिते अची करे रहियो हाणे भगवान चयो त तूं रमणक दीप वञ हाणे त गरुड़ जी तोखे कुझु बि न कंदा बल्कि प्रणाम कंदा प्रणाम छो कंदा अरे कालीअ तुंहिंजे हिकु हिकु फण ते मुंहिंजे चरणनि जी चिन्ह जी छाप जो छपिजी वई आहे तॾहिं प्रणाम करे कालीअ नाग सभिनि खे वठी करे काढ़ियो रमणक दीप बोलो वृंदावन बिहारी गोपाल दामोदर